रोज़ाने पाक इक़बाल तरफ़ां सालियानी एवॉर्ड तक़रीब सर शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी में मुनक़द कई वई। उन मौक़े ते सिंधी ॿोली जे शाइर सरताज जागरानी सां रिहाण पिणु रचाई वई, जंहिं सदारत रोज़ाने पाक कराची जे न्यूज़ एडिटर कबीर अहमद खानज़ादा कई। तक़रीब जा मेहमान ख़ास प्रोफेसर मुख्तियार समो हुआ, जॾहिं त एज़ाज़ मेहमान में यामीन बलोच, मुख्तियार जागरानी, सावल मीरानी, शकील अहमद राहूजो, एडवोकेट खालिदा सहर, नावल निगार अब्दुल सत्तार हुलियो, शाही खान जागरानी, एडवोकेट अफज़ल जागरानी, मुश्ताक तुनियो, अब्दुल कादिर जागरानी, बकाला बोज़दार, नियाज़ हुसैन जागरानी ऐं ॿिया केतिरा ई महिमान हुआ। तक़रीब दौरान प्रोफेसर शाइर अदीब ऐं प्रोफेसर मुख्तियार समो ॻाल्हाईंदे चयो त सरताज जागरानी पुलिस में रही बि शाइरी ज़रिए अवाम जो आवाज़ बणियो आहे। हिन ॾुखनि सुखनि सां गॾु धरतीअ जी ॻाल्हि कई आहे। सिंधी अदबी संघ जे मरकज़ी उहिदेदार कादिर जागरानी चयो त सरताज हुजूम दर्द जहिड़ा किताब लिखी समूरी पंहिंजी ऐं पराई दर्दनि खे पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ जी साम्हूं रखियो आहे। हिन पंहिंजी शाइरी में धरतीअ सां मोहबत जो इज़हार कयो आहे। हिन पुलिस खाते में बि कंहिं खे तशद्दुद जो निशानो बणाइण खां पासो करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ बहादुरी वारो किरदारु अदा कयो आहे। प्रोग्राम जो ऑर्गेनाइज़र राबियल जागरानी आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो ऐं ख़िताब कंदे चयो त असां हमेशह शाइरनि, अदीबनि ऐं फ़नकारनि खे ज़िंदगी में ई ममतिया ॾियण जी कोशिशि कई आहे। सरताज जागरानी शाइरी जो मज़लूमनि जो पासो रहियो आहे, जंहिंजो माण्हुनि सां मोहबत वारो किरदारु अदा कयो आहे। शाइर, अदीब ऐं वकील सतार हुलियो चयो त सरताज जी शाइरी त माण्हुनि जी दिलनि जो आवाज़ आहे, पर हिन पुलिस में बि धरतीअ खे ठाहिण वारो ऐं मुसबत किरदारु अदा कयो आहे, जंहिं सां पुलिस खाते जो मान मथां थियो आहे। आख़िरी में रोज़ाने पाक कराची जे न्यूज़ एडिटर कबीर अहमद खानज़ादा पंहिंजे सदारती ख़िताब में चयो त रोज़ाने पाक कराची सिंध जे मसइलनि ते पाण मल्हायो आहे। कालाबाग डैम जो मसइलो हुजे या हाणे शन किनालनि वारो मसइलो आहे, रोज़ाने पाक कराची जो हमेशह उहो मौक़िफ़ रहियो आहे त सिंध सां वैसाव घाते थियण न ॾींदासीं। सिंध जे मसइलनि ते न कॾहिं सौदेबाज़ी कई आहे ऐं न वरी कंदासीं। असां जीअं आहियूं, जिते आहियूं जी बुनियाद ते हमेशह पंहिंजो छटो मौक़िफ़ साम्हूं रखियो आहे। हिन वधीक चयो त रोज़ानो पाक कराची हाणे सोशल मीडिया जे दौर में बि क़दम रखियो आहे। हाणे पाक डिजिटल मीडिया ज़रिए पंहिंजो आवाज़ एवरनि ताईं पहुचाइण जो फ़ैसिलो कयो आहे। अॻिते वधंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंधू वहंदो रहंदो, हा सिंधू वहंदो रहंदो, जुग जुग जीअंदो रहंदो, सिंध बि रहंदी, सिंधी रहंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अंतुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लो फ़क़ुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु अलियुल अज़ीम। बादशाह रब करीम असां ॿारनि खे सही वात पहिरों ई तौफ़ीक़ अता फ़रमाए, पंहिंजो फज़ल करम ताजी बाज कर फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। जिते अल्लाह पाक जो कलाम हुजे ऐं सदा महबूब जी सना न हुजे, असांजो मञण आहे त उहो प्रोग्राम फिको आहे, अधूरो आहे, अपूरो आहे। ऐं उन पाक ज़ात जे पाक महबूब जी सना कुझु हिन रीत आहे त जॾहिं आदम ख़लक़ियो वियो, आदम में रूह फूकियो वियो, त इंसानी जिबलत मुताबिक़ आदम हिकिड़ी चमकंदड़ तारो, चमकंदड़ उतारो या चमकंदड़ शइ ॾिठी ऐं बेअख्तियार पुछी वरितो त हीउ छा आहे। खेसि ॿुधायो वियो त हीउ महबूब ख़ुदा आहे ऐं तव्हांजे तसलसुल मां दुनिया में अचिणो आहे।
इन मां साबित थियो त महबूब ख़ुदा जो वजूद आदम जी ज़ात खां अॻु में हुयो, कुन चवण खां अॻु में हुयो, फयकून खां अॻु में हुयो। असांजे इदारे तरफ़ां इहा चूंड थी त सिंध जो शाइर, सिंधी ॿोली जो शाइर सरदार अहमद जागीरानी सां अगरि रिहाई न कजे त उहा उन सां वेसाघाती सां गॾोगॾु असांजी ख़ुदि वेसाघाती हूंदी। छो त सरदार अहमद जागीरानी पंहिंजो शायरी दुनिया में, अदब जी दुनिया में पंहिंजो ख़ूब नालो कमायो आहे, जंहिंजा 3 खां 4 किताब हासिल में आयल आहिनि। ऐं वॾी हैरत करी ॻाल्हि इहा आहे त हिकु पुलिस ऑफिसर ऐं उहो SHO हुजे, के चवंदा आहिनि त पुलिस जो मेलो वॾो ज़ालिम हूंदो आहे ऐं हू कंहिंखे बि बख़्श न कंदा आहिनि, पर हिवायत SHO आहे, हिवायत SHO आहे जेको कंहिं बि ॾोहारी खे चयो न के कंहिंखे लफ़्ज़ खे वठी ईंदो आहे, जेको हिनखे ॾिसंदो आहे ऐं जेको हिनखे मिठड़ी आवाज़ में हिनखे शायरी ॿुधाए हिनखे सम्झाईंदो आहे त उहो यकीनन उहो ॾोह छॾे वेंदो आहे ऐं ईअं सम्झो उहो हिनजो पुरस्कार थी वेंदो आहे। सरकार जे लाइ ईअं चई सघिजे त अखियुनि ॾिठे ते भरोसो करे सघिजे थो ऐं यकीनन त पुलिस जो जेको बेड़ो आहे या पुलिस जो जेको खातो आहे उते अक्सर माण्हू अहिड़ा आहिनि जो उन्हनि जे लाइ इहो मशहूरु आहे त उहे ज़ुल्म कनि था, लाभ कनि था ऐं यकीनन ख़ासि करे वरी SHO जी जेका पोस्ट आहे काबिल एहतराम महफिल जो मोर सरदार अहमद जागीरानी साहब, कबीर खानदारा साहब, साईं मुख्तार समो साहब ऐं स्टेज ते वेठल इंतहाई काबिल एहतराम महिमान गिरामी ऐं साम्हूं पिंडाल में वेठल असांजा अदीब, शाइर, दानिश्वर, तालीमदान ऐं असांजे पुलिस डिपार्टमेंट जा कुझु दोस्त, अस्सलाम वालेकुम। सरदार साहब जे लाइ त मूंखे उहे लफ़्ज़ न आहिनि जेके मां चई सघां। मुंहिंजे पहिरें मुंहिंजे भाउ राबेल अहमद ऐं ॿियनि दोस्तनि तारीफ़ करे चुका आहिनि। हिकिड़ो अज़ीम, सुठो ऐं मोतबर इंसान, रामदिल, कंहिंखे इज़त ॾियण वारो ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे ऐं अदा सरदार साहब खे बि ख़ुशि रखे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो। सरदार जागीरानी कोपरो नालो न आहे, पुराणो लाड़काणो, कंबर, ताको कंबर, वरी हाणे लाड़काणो, साॻो लाड़काणो ऐं उन्हनि जो जेको आहे सिंध मिट्टी जो पुट आहे जेको ऐं असांजे विच में हिते मौजूदु आहे। अॼु ॾिसां रिहान आहे, हिते राबेल चई वियो ऐं आउं सम्झां थो त राबेल जे अहिड़े लफ़्ज़नि में ज़रूर इहा शिकवा शिकायत रही आहे त हीउ प्रोग्राम जेकॾहिं का अदबी तंज़ीम करे हा, हीउ प्रोग्राम जेकॾहिं लिटरेचर जी का तंज़ीम करे हा त वधीक सुहिणे हा। ऐं छो त सरताज सिंधी लिटरेचर में, सिंधी अदब में उहा हैसियत माणे थो। ख़ुशीअ जो समा आहे, ख़ुशीअ जो मरहलो आहे। असांजो बहितरीन शख़्सियत सभ खां पहिरियां त मां भाउ राबेल खे ऐं उन तंज़ीम सां जेके पाक सिंध अख़बार सां वाबस्ता आहिनि उन्हनि खे मुबारकूं। शायदि उन्हनि जे सालगिरह जो प्रोग्राम आहे ऐं असांजे क़ाबिल एहतराम सरताज अहमद जागीरानी सां जेका रिहान रचाई वई आहे उन जूं बि सरताज साईं खे, राबेल खे या जेके उन सां साथी आहिनि उन सभिनी खे दिलि जे गहराइनि सां मुबारकूं। उन ॾींहुं भाऊ राबेल आयो, उन सरताज जे मुताबिक़ मूंखां पुछा कई त सरताज ते के जो सुठो ॿुधाए। मां चयो यार मां फरमाइश ते कॾहिं बि हिकु सिट बि न लिखी सघियो आहियां, फरमाइश ते मां लिखंदो ई न आहियां। जेको माण्हू एतिरो वॾो मुंहिंजे लाइ अहम आहे जो हुन ते किताब लिखजनि पर उहे लिखजनि दिलि सां, ईअं न थींदो मूंखां। सो दिलि सां ॿ टे सिटूं लिखियूं, उन्हनि में जीअं असांजो
इतफ़ाक़ वरी हसीन इतफ़ाक़ आहे त सरताज जो असां गॾु सॼी ज़िंदगी गुज़ारियोसीं घर में, धिका चंबा घर में गॾु खाधासीं। मां तमामु घणो जेको आहे सो माना इतनान सफ़ा 14,000 शागिर्द बि न हुउसि ऐं हे वीचारो सुलझल सॼी उमिरि में ढाइप में बाबा जा चंबा बि असां ॿिनी खाधासीं। मुझे इल्म है, मुझे मालूमात की हैसियत ना है, अलबत्ता शेर खां ऐं शाइरी खां जेका वाक़ियत मूंखे चाचे सरताज या उनजे पुट कराई उहा शायदि मां ईअं कढी छॾियो सॼी ज़िंदगी साड़े ऐं संभाले रखी आहे। किताबनि जी जेका हिफ़ाज़त किताब खणी अचे रखणु ऐं किताबनि सां जेका मुहबत आहे हिकु अहिड़ी शख़्सियत खे जनम ॾिए थी जंहिं शख़्सियत जे मिज़ाज में रुगो मुहबत ऐं रुगो नफ़ासत शामिल आहे।